अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था तंगवाणी मां मीर हसन मरी जी तंगवाणी में जिस्कम कारकुननि पारां सॼी सिंध अंदरि खंभे गुम कयल माण्हुनि जे बाज़याबी ऐं निमिरता कुमारी जे खून सां इंसाफ़ लाइ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। तंगवाणी में जिस्कम कारकुननि पारां जाफराबाद रोड खां रैली कढी वेन स्टॉप ते धरणो हुयो। जिस्कम अॻवान नसरुल्लाह मक्सी, अमजद ॾहाणी, हफ़ीज़ुल्लाह ॾहाणी, वाली ॾिनो सब्ज़ोई, मोहसन सुरियाणी, रफ़ीक मीराणी, नसीबुल्लाह खोसो ऐं ॿियनि चयो त डॉक्टर फतेमत खोसो गुज़िरियल 4 सालनि खां वठी गुम आहे ऐं निमिरता कुमारीअ जे क़ातिल ऐं गिरफ़्तारी उस्तादनि तशद्दुद सैयद मसूद शाह समेत सिंध मां सभी गुम कयल कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। रैलीअ में शरीक कारकुननि इंसानी हुकूक ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां अपील कंदे चयो त डॉक्टर फतेमत खोसो समेत ॿियनि केतिरनि ई सिंधियुनि खे पाण मुरादो नोटिस वठी बाज़याब करायो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।